कलोई मां अब्दुल वहाब बलोच जी रिपोर्ट मूजिब शादी लार्ज जो सहाफ़ी बीमारी के बिस्तरे ते पयल। सहाफ़ी गुलाम रसूल ब्रोही पाण ऐं औलादन समेत काफ़ी अरसे खां बीमारी बेरोज़गारी ऐं मुफलसी जी हालत में बिस्तरे ते पयल आहे। संदसि पुटु मदरसे में दीनी तालीम हासिल कंदड़ खादिम हुसैन गुर्दनि जी तकलीफ़ में मुब्तला आहे। अस्पतालुनि डॉक्टरनि ऐं दवाउनि जो ख़र्च न हुअण सबबि घर में बिस्तरे ते पयल आहिनि। ज़िंदगी माज़ूरी खां बचाइण लाइ संदसि वालिद गुलाम रसूल ब्रोही पारां अपील कई वई। बदीन ज़िले जे शहर शादी लार्ज जो सीनियर सहाफ़ी बिना मुआवज़े 30 सालनि जे डिघे अरसे खां लगातार सहाफ़त ज़रिए कलमी ख़िदमत कंदड़ प्रेस क्लब शादी लार्ज जो ताहयात सरपरस्त थियल आहे। कलम धणी गुलाम रसूल ब्रोही जेको पाण औलादनि घर भातियुनि समेत हिकु डिघे अरसे खां बीमारी समाजी नाइंसाफ़ी ऐं बेरोज़गारी में मुब्तला आहे। वधीक इलाज जो सघ न हुअण करे पाण 3 सालनि खां हलण फिरण खां लाचार बणियल आहे। संदसि वॾो पुटु नज़ीर अहमद दल दिमाग़ ऐं ॿियनि जिस्मानी बीमारियुनि समेत माज़ूरी वारी हालत में आहे। संदसि कन्याणी गुज़िरियल 5 सालनि खां दिमाग़ी फालिज जिस्मानी माज़ूरी सबबि इलाज हेठि आहे। संदसि शरीक हयात छाती ऐं फेफड़े जे मर्ज़ में मुब्तला आहे। उन्हनि जे इलाज ते ॿिन्ही जो घर जो प्लाट माल मता विकिणे ख़र्च कयो पर न छुटी सघी। मुतासिर सहाफ़ी वसवारनि खां इंसाफ़ जी अपील कई।